ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया ॼाम साहब मां शहबाज़ मरी जी रिपोर्ट मूजिबि ॼाम साहब थाणे जी हद में राति देर छोकिरीअ खे अगवा करण जो कूड़ो ड्रामो। पुलिस बासरनि जी विंगार में नवाबशाह क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान मीर मोहम्मद मंगीअ जे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। क़ौमी अवामी तहरीक नवाबशाह जे सदर मीर मोहम्मद मंगी नवाबशाह बार कौंसल जे मेंबर नौशाद मंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॼाम साहब में अगुणे टाउन कमेटी चेयरमैन के घर में कम कंदड़ ख़ासकली बिरादरी की छोकरी करीम बख्श ख़ासकली की धीअ के अगवा जो ड्रामो करे असांजे मथां पुलिस चढ़ाई कई, जॾहिं त ॼाम साहब पुलिस मौक़िफ़ ॾियण खां लातालकी ज़ाहिर करे छॾी। छोकिरीअ जी वीडियो बयान ॾींदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मुंहिंजो पीउ ॼाम साहब थाणे जे मुंशीअ सां मिली करे मूंखे मारण जी कोशिश कई। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान प्रेस क्लब में क़ौमी अवामी तहरीक ज़िले नवाबशाह जे सदर मीर मंगीअ जे घर ते वॾेरे जे वांगारू पुलिस जी चढ़ाई करे ॿिनि पुटनि सुजाग बार तहरीक मरकज़ी अॻवान जमशेद मंगी शम्स मंगीअ खे गिरफ़्तार करे गुम करण खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वॾेरो नवीद विस्तड़ो 2012 खे सियासी बुनियादनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस ज़रिए क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि मथां पुलिस ज़रिए इंतकामी कार्रवायूं कंदो पियो अचे। सबबु इहो आहे जो संदसि टाउन चेयरमैन दौरान कयल करप्शन खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक वक़्त ब वक़्त एहतजाज पे कया। असीं SSP नवाबशाह खां घुर करियूं था त फौरी तौर नोटिस वठी अणधुरी जांच करे इंसाफ़ कयो वञे।